अस्सलाम वालेकुम साथियों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदा हुआ। आऊं आहियां एजाज़ अली, अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों, अॼु असांजी जेका वीडियो आहे उहा आहे हिकु शाइरी जे हिसाब सां। अॼु असां सां उस्ताद सिकायल मौजूदु आहिनि। उन्हनि खां ॿुधंदासीं शाइरी ऐं तमामु बहितरीनु शाइरी कंदा आहिनि ऐं काफ़ी अरसे खां शाइर रहिया आहिनि। ऐं अॼु उन्हनि खां पुछंदासीं शाइरी जे बाबति, शाइरी जे बारे में तव्हांखे ॿुधायूं था छा चवणु चाहींदुमि। जी साईं, तव्हां ॿुधायो त कॾहिं खां इहा शाइरी कयो पिया ऐं कहिड़ी कहिड़ी शाइरी कंदा हो ऐं कहिड़नि फ़नकारनि खे तव्हां शाइरी ॾिनी आहे, या तव्हांजी शाइरी कॾहिं उथी तव्हां इहा शाइरी कयो पिया? एजाज़ अहमद तक़रीबन असां 93 खां लिखंदा अचूं था, 1993। सही सही। अजब जलाल ऐं मास्टर कुर्बान अली, उस्ताद अब्दुल लतीफ़ लगारी, जी जी, इन्हनि फ़नकारनि शाइरी ॻाई आहे। ॿिया बि नंढा वॾा फ़नकार ॻाइनि था। जी जी। तक़रीबन तव्हांखे हाणे का शाइरी यादि हूंदी जेका तव्हां माना तव्हांजी शाइरी जेका ज़्यादा मक़बूल थी हुजे, उहा शाइरी असांखे ॿुधायो, तव्हां ज़्यादा जेकी मक़बूल थी हुजे। हिकिड़ी काफ़ी आहे जेका असांजे तालुके मीरपुर माथिल जो तमामु वॾो शाइर आहे, नाज़ ईदन मिराणी साहबु, उस्ताद आहे मोहतरम। उन बि ही काफ़ी असांजी पसंदि कई हुई, सही सही, जेका जहानपुर शरीफ़ में मूं साईं खे ॿुधाई। सही सही। उन जा उनवान आहिनि त हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। सही। हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। कर नाज़ सोना नाज़िक ॾिठोई, अखियां दे खंजर नाल कुठोई। कर नाज़ सोना नाज़िक ॾिठोई, अखियां दे खंजर नाल कुठोई। 100 वार सुॾके भर भर में आयुमि, हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। दरिया हिजरदा पिया ॿोड़े महकूं, लहर इश्क वाली वधी लोढ़े महकूं। दरिया हिजरदा पिया ॿोड़े महकूं, लहर इश्क वाली वधी लोढ़े महकूं। खा गोते गम विच ॿाहिरि में आयुमि, हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। निंडरों उठ के आयुमि सुबह सवेले, निंदरों उठ के आयुमि सुबह सवेले, वापसि वलगिम ज़ोहिर दे वेले। पलियुम पल न प्यारा पिछले पहर में आयुमि, हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। पाड़े वाले आखिन पागल वदा है, आख़िरी बंदा। सही। पाड़े वाले आखिन पागल वदा है, इहो लगारी सिकायल वदा है। पाड़े वाले आखिन पागल वदा है, इहो लगारी सिकायल वदा है। फिरुम घेर घटियां दर दर में आयुमि, हे कर में आयुमि, ॿी हर में आयुमि, तेॾे शहर विच हर हर में आयुमि। तमामु बहितरीनु साईं। हाणे ॿी का असांखे सिंधी में शाइरी ॿुधायो जेकी तव्हांजी बहितरीनु शाइरी हली। शाइर आहे उहो चए थो त सखावत सिंध जी पेनारनि खां पुछ तूं, सखावत सिंध जी पेनारनि खां पुछ तूं, माता जी मोहबत देश वारनि खां पुछ तूं। केॾी मौज मस्ती मेहरान में आ, अची अॼु बि सिंधूअ जे किनारनि खां पुछ तूं। केॾी मौज मस्ती मेहरान में आ, अची अॼु बि सिंधू जे किनारनि खां पुछ तूं। अचे हवा थी थदड़ी सिंध जे चमन तां, अचे हवा थी थदड़ी सिंध जे चमन तां। फरमायो मदनी अबू हुरैरा जे इशारनि खां पुछ तूं। तूं न कर सहायता सिंध जी ए जाबिर, तूं न कर सहायता सिंध जी ए जाबिर, हिन देश जी अज़मत अलाह वारनि खां पुछ तूं। ॾिसी ॾुख ॾोथियणनि जा भरिया सुॾका सिकायल थे, ॾिसी ॾुख ॾोथियणनि जा भरिया सुॾका सिकायल थे। छो वेधन वीचारनि सां थर वारनि बीमारनि खां पुछ तूं। तमामु बहितरीनु शाइरी साईं। हाणे असांखे तव्हां ॿुधाइजो त इहो तव्हां शाइरी घणी कई या का नात वग़ैरह बि चई आहे तव्हां? सरकार नातूं बि आहिनि, अच्छा अच्छा, गज़ल बि आहिनि, काफ़ियूं बि आहिनि, सराइकी दोड़ा ऐं सिंधी दोड़ा बि आहिनि। जी, हिकिड़ी हाणे नात थी वञे। हिन टाइम नात अहिड़ी ज़हन नशी न आहे बीठी। सही। शाइर ॿुधायो। हा, हिकिड़ो सराइकी शाइर जेको काफ़ी मुंहिंजो मशहूरु थियो, जी जी, हा, उहो तव्हांखे ॿुधायां थो। जी जी, उहो आहे त काफ़ कमीस मेरे यार वाली। सही सही। हीउ आशिक़ वीचारो पंहिंजे महबूबनि जी कमीस खां पुछे थो, महबूबनि सां कोन थो ॻाल्हाए पियो ऐं हुनजी कमीस खां पुछे थो त हेतिरो शान शरफ़ तोखे कीअं मिलियो। सही। चए थो त काफ़ कमीस मेरे यार वाली, तेरा अजब आला शान है,
हे सोना सजण सूंदा ॾाढा किता तैं भी चाह हैराने असां आशिक हूं उथ खड़दे तेरे बख विच यार दी जाने असां इंसान थे हैरान वधूं किता कपा तैं परेशाने हे चमक तेरी चूर किता रहा होश नवल जहाने मैं बंभोर वांगू बण बोहगम तेरी किस्मत केच मकराने मैं सड़गम ससी दी सूह वांगू तेरी पहुँच पुनल खाने हाँ अशरफुल मखलूक असां तेरी ऊंचाई दा अरमाने थी मगरूर गुरूर न कर मैं को खोल सुना सारा बयाने कन खोल सिकायल सुन भला मैं कपड़े दा क्या फरमाने। हाणे कपड़ो जवाब देस तो सरकार कपड़े आख्या हम ककड़ा पहले कहीं हारी हाथ होशियार किता तेज तिजाब तिड़का मैं को मेरी लूं लूं को असधार किता डाल मैं को ड्रिल दे विच वल धरती तले असगार किता अखिम यार अब कर कोई सबब मैं को धूड़ बहु ए ख्वार किता थई सड़ाई सिला थिम वल शुक्र मैं शुक्र गुजार किता मेरे वाड़ को वायरस वकोड़ गई वल बिरह चा बीमार किता जॾा गोगड़े करूं कट कैद निक तुम कहीं कांबे विच सवार किता कई डी कारखाने विच कैद थिम मैं को गर्मी चा गिरफ्तार किता मेरी कपाह को कई वाह नाई हा उकरस इवें अंधार किता डे फिराक फैक्ट्री मैं को वल तंद तंद करते तैयार किता शहर दे विच शर्म शार थिम जना अग न कोई बाजार किता देखो किस्मत मैं कपड़े दी जो दिल पर आन दरकार किता दे दर्दी दे दरते गया हुई टुकड़े मैं को हजार किता ट्रोपे दे नाल टक मैं को वल स्त्री दे नाल आधार किता अखिम पिरी पैसी अल न पैसी मैं को वेड़ाई विचार किता लग रंग गया मैं उजड़े को जना पसंद सिकायल सरकार किता। वाह 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 तमाम बेहतरीन। मेहरबानी सरदार। तव्हां आख़िर में शाइरनि खे को मैसेज ॾियणु चाहींदा आहियो? सरकार जेके शाइर हज़रात आहिनि उन्हनि खे मां हिकिड़ी इल्तिजा गुज़ारिश कंदुसि सच लिखनि जी ऐं हिन मिटी जे माण्हुनि सां मोहबत कनि जी ऐं सच खे उजागर कनि छो त कूड़ खे पर आहिनि उॾामी सघे थो वेही कोन थो सघे। सची शाइरी पाए पुराणी न थींदी आहे। तमामु शाइरनि खे मुंहिंजी इहा इल्तिजा गुज़ारिश आहे मोहबत वारी शाइरी हक़ीक़ी शाइरी सुहिणी सुठी शाइरी जंहिंमें अदब हुजे फ़लसफ़ो हुजे तजनीस हुजे। जी नाज़रीन उम्मीद आहे त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो। जेकॾहिं अञा तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो असांजे चैनल A4B ऑफिशियल खे सब्सक्राइब कजो। मिलंदासीं हिकु नई वीडियो में तेसिताईं एजाज़ अली खे